Excuse me, please. दोस्तों ये तव्हां खे कोन चयो मूं हे एक्सक्यूज़ मी सीरियल हुई सिंध टेलीविज़न जी जेका मां डायरेक्ट कई ही उन जो नालो आहे एक्सक्यूज़ मी मुंहिंजी सिंध टेलीविज़न ते पहिरीं सीरियल हुई उन ज़माने में मरहूम ताहिर आराई साहब हुयो प्रोग्राम मैनेजर ऐं सीरियल हलंदड़ ई हुई त ताहिर आराई छॾे हले वियो सिंध टेलीविज़न ऐं रऊफ़ कंदर साहब आयो एज़ प्रोग्राम मैनेजर ख़ैर इहे ॻाल्हियूं त मां तव्हां सां अॻिते हली कंदुसि सिंध टेलीविज़न जो ही वाहिद सीरियल हुयो जेको काफ़ी पॉपुलर थियो कॉमेडी जे हिसाब सां छो त कॉमेडी सीरियल हुई ऐं कॉमेडी सीरियल में काफ़ी मुश्किलातूं ईंदियूं आहिनि उनखे रिकॉर्ड करण में उनखे उन जे एक्टरनि जी एक्टिंग कराइण में या करण में ऐं ही वाहिद सीरियल हुई जंहिंखे मां डायरेक्ट बि कयो ऐं उनखे उन में मां एक्टिंग बि कई ऐं उन जा तक़रीबन 15 एपिसोड जेके हुआ उहे आख़िर में मूं लिखिया छो त शुरू वारा एपिसोड इन जा लिखिया साईं मनोहर सुमरे साहब बाद में उन लिखण खां माज़रत कई पोइ मूं लिखिया हुआ हिन सीरियल में मां पाण हुयुमि हैदर कादरी हुयो फ़ारूक भुट्टो हुयो नजमा कावेशी ऐं हिकिड़ी ॿी बि छोकिरी हुई मूंखे हुनजो नालो यादि नथो अचे सो ही सीरियल जॾहिं हलंदो हुयो त असां काफ़ी इंजॉय कंदा हुआसीं हुन में ॾाढी फनी सिचुएशन्स हूंदियूं हुयूं कुणा मां ठाहिया आहियां ही ॾिस भई जॾहिं ही कुणा मां ठाहिया आहिनि ऐं ही कुणा इहो ई फ़ैसिलो कंदा त पोइ तोखे कुणा ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी पई थी सघे थो त तूं चीटिंग कंदो हुजे चीटिंग बेगम इन ॻाल्हि जी कहिड़ी गारंटी आहे त तूं जे इन्हनि कुणनि में लिखियल नाला इन्हनि ॿिन्ही जा आहिनि थी सघे थो इन हिकिड़े छोकिरे जो नालो हुजे पोइ जी न एॾी बेमान मां न आहियां सम्झी हिन करे तुंहिंजा कुणा रिजेक्ट मुंहिंजे कुणनि ते जेको लिखियल आहे न उनजो फ़ैसिलो थींदो बसि जी न जेको मुंहिंजे कुणनि ते नाला लिखियल आहिनि उहो ई आहे ऐं उहो ई फ़ैसिलो थींदो जी न फ़ैसिलो इहो ई थींदो फ़ैसिलो मुंहिंजे कुणनि ते थींदो मुंहिंजे कुणनि ते थींदो मुंहिंजे कुणनि ते थींदो मुंहिंजे कुणनि ते थींदो बाबा बिड़ो छो था मच्छी थी विराए छा जेके तव्हांखे मां हिन वीडियो में थोरी ॾेखारींदुसि छो त ही मां पूरी नथो ॾेखारे सघां कॉपीराइट लॻी वेंदो सिंध टेलीविज़न जो ही सीरियल हुयो ऐं ऑलरेडी उहो सीरियल सिंध टेलीविज़न पंहिंजे यूट्यूब ते रखियो आहे पर उन जा कुझु सिनेप्सिस मां तव्हांखे ॾेखारे सघां थो ऐं उमेदु आहे त उहो तव्हांखे ॾाढा पसंदि ईंदा इन सीरियल में मूंखे काफ़ी प्रॉब्लम्स बि आया इन जी वजह इहा हुई त डायरेक्शन बि मुंहिंजी हूंदी हुई एक्टिंग बि मां पाण कंदो हुयुसि त फ्रेम ठाहिण में ऐं एक्टरनि खे सम्झाइण में इहो ॾाढो हिकिड़ो मुश्किल तरीन मरहलो हूंदो आहे जेकॾहिं तव्हां शोबिस जा माण्हू आहियो त तव्हांखे ख़बर पवंदी त डायरेक्टर बि उहो हुजे और एक्टर बि उहो हुजे त काफ़ी प्रॉब्लम्स क्रिएट थींदा आहिनि इन में सो बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हुयो त हिन सीरियल में जेको मूं इंजॉय कयो उहो पंहिंजी जाइ ते आहे ऐं हिन सीरियल खे बाद में काफ़ी सराहियो वियो ऐं मूंखे चयो वियो त हिनखे अॻिते वधाए लेकिन मां हिनखे 26 क़िस्तुनि में ख़तमु कयो इन जी वजह कुझु ॿी बि आहे जेका मां तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो सो बाक़ी ॻाल्हियूं तव्हां सां मां रस्ते में कंदुसि बाक़ी तव्हांखे इन विच में हुन एक्सक्यूज़ मी सीरियल जा कुझु सिनेप्सिस ॾेखारियां थो मां तोसां मां संगत कई आहे न अधु माइट गुज़ारिया आहिनि मुंहिंजा हेॾो असां ज़लील थिया आहियूं हिकिड़ी छोकिरी जे करे कॾहिं चौकीदार था थियूं कॾहिं केबल ऑपरेटर कॾहिं मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे अलाए छा थींदो छोकिरी अलाए तुंहिंजी थींदी अलाए मुंहिंजी थींदी पोइ तूं छितो छाजे लाइ थी पियो हिकिड़ी छोकिरी जे करे हरू भरू तूं पंहिंजो पाण खे ज़ाहिर ज़लील बि कराए थो मूंखे बि कराईंदो तूं एॾो ई चंडो आहे न खण छोकिरी ॾिनी माए हल जान छॾ छोकिरी परे गिटा हला करे तू छा समझे रखो तोखे कुर्बानी ॾियणी ईंदी आहे छा हल तूं खण छोकिरी हल दोस्तों एक्सक्यूज़ मी जा कुझु स्नैप्स तव्हां ॾिठा यकीनन तव्हांखे मज़ो आयो हूंदो तव्हां इंजॉय कयो हूंदो कॉमेडी करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे मुंहिंजे नज़र में जेकॾहिं एक्टिंग जो क्राइटेरिया रखियो वञे ऐं पुछियो वञे त एक्टिंग में कहिड़ी शयूं ॾुखियूं आहिनि त मां चवंदुसि त एक्टिंग में कॉमेडी करणु ॾुखियो में ॾुखियो कमु आहे छो त के माण्हू पंहिंजे मिज़ाज जे बरख़िलाफ़
एक्टिंग कंदा आहिनि कॉमेडी जीअं मां बेसिकली हिकिड़ो सीरियस माण्हू आहियां ऐं मूं काफ़ी सीरियस रोल कया आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ में कॉमेडी मूं तमामु घटि कई आहे पर जेका बि कई आहे उन सां मां निभायो ज़रूरु अभी तो मैं जवान हूँ अभी तो मैं जवान हूँ अभी तो मैं जवान हूँ एक्सक्यूज मी प्लीज अभी तो मैं जवान हूँ 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 कॉमेडी सीरियल मां लिखिया काफ़ी आहिनि जिन में मां हिकिड़ो अब क्या होगा PTV जो वॾो सीरियल हुयो जेको हैदर इमाम रज़वी साहब कयो हो मूं उहो लिखियो ऐं उहो फुल कॉमेडी हुयो उन खां पोइ मां हिकिड़ो सीरियल लिखियो हो मरहूम मोहम्मद समीर साहब जे लाइ सोना तूं न मुंहिंजो लाड़ इनफैक्ट इहो PTV जो सीरियल हुयो पर समीर साहब इन खे वरी KTN ते कयो ऐं उन में मां बि कमु कयो ऐं उहो मां अनक़रीब तव्हांखे ॾेखारींदुसि कंप्लीट सीरियल 20 किस्तूं उन्हनि जूं सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो ख़ामोश तबिया इंसानु कीअं थो पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु कमु करे यानी कॉमेडी करे इहो ॾुखियो कमु आहे इन सीरियल में मूं काफ़ी इंजॉय कयो इन में हैदर क़ादरी लाजवाब परफॉर्मेंस ॾिनी फ़ारूक भुटे ॾाढो सुठो परफॉर्म कयो उनजी थींदी आहे जंहिंजी थोरी बि हिन मुआशिरे या सोसाइटी में इज़त बरक़रार बचियल हुजे अरे यार पप्पू तुंहिंजी इज़त खड़ी न हुजे पर मुंहिंजी त आहे न वॾी तुंहिंजी इज़त आहे हेॾे प्रोटोकॉल थो हले न तुंहिंजे अॻियां पोयां गाॾियूं CM सलाह वठंदो आहे तोखां ख़ुदा जी सणाई थी छितो करे विधो अथई ॻाल्हि त ॿुध तुंहिंजी न किरकिर जे करे विथड़ा थियो मां ज़रे गॾु सेठ वारे थी सवाल ई पैदा नथो थिए इहो तुंहिंजो विथड़ा उन सां थिए छो आओ पोइ भॻे छो अरे कहिड़ी तो ॻाल्हि कई सिर बचाइण सुनत अथई हा अल्लाह सदको वञाए सिर बचाइण सुनत फर्द तो सभु पूरा करे छॾाइण तो सुनत अचे बचाइण जे चकर में ऐं नजमा कावेश ॾाढो सुठो परफॉर्म कयो जंहिंजो नालो मूंखे यादि न पियो आयो हाणे यादि आयो उहा आई रिज़वाना सराइकी छोकिरी पर सिंधी ॻाल्हाईंदी हुई ऐं उन बि ॾाढो सुठो परफॉर्म कयो ऐं इन में इहो ॾेखारियो वियो त हिकिड़ो पोड़ो जेको आहे बख़ील आहे ऐं कंजूस आहे पापा जो NIC एक्सपायर थी चुको आहे इन लाइ त मां न पियो ॾियां तोखे न छो न पिया ठारायो नओं कार्ड ठाराइण जे लाइ 1000 रुपयो ख़र्च थो अचे 1000 रुपयो पापा प्लीज कीअं थो उहो हर शइ जेको आहे लिकाईंदो हुओ हुते ॿारनि खां बि ज़ाल खां बि नौकरनि खां बि सो उहो ॾेखारियो वियो ऐं उन खे मां कोशिशि कई आहे त उन पोड़े खे मां ओतिरो ई ॾेखारियां जीअं लिखियो वियो हो ऐं इन जो आख़िरी 15 किस्तूं मां पाण लिखियूं जो मनोहर सुमरो साहब बक़ाया किस्तूं कोन लिखी सघियो मूंखे चई त यार मां वधीक नथो लिखां ऐं तव्हां ॿिए कंहिंखे लिखारायो पोइ मां पाण उहे लिखियूं ऐं काफ़ी इंजॉय कयो मां छो त लिखणु मुंहिंजे लाइ को अहिड़ो वॾो मसइलो न आहे छो त मां लिखंदो रहियो आहियां ऐं कॉमेडी बि मूं काफ़ी लिखी आहे त मुंहिंजे लाइ को अहिड़ो ॾुखियो कमु कोन हुयो मां उनखे लिखी वियुसि ऐं सुठो उनखे मां परफॉर्म करण जी कोशिशि बि कई हुई सो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे व्यूअर्स खे पंहिंजे फैंस खे उहे नयूं शयूं ॾेखारियां जिन जी हू तमन्ना या ख़्वाहिश रखंदा आहिनि उन सीरियल में काफ़ी असांखे मसइला त पेश आया ई आया पंहिंजी जाइ ते पर असां इंजॉय बि ॾाढो कयोसीं इंजॉय इन लिहाज़ खां त कॉमेडी सीरियल हुयो न त कॉमेडी सीरियल में तव्हां जॾहिं एक्टिंग कंदव त तव्हांखे नवां ख़्याल ईंदा नयूं ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में ईंदियूं वरी हैदर क़ादरी जहिड़ो माण्हू तव्हां सां गॾु हुजे त उहे एक्टिंग जे दौरान जेको आहे सो फिल्बदी उहो काफ़ी जुमिला पंहिंजा हणंदो ऐं असां काफ़ी इंजॉय कंदा हुआसीं वरी उन मां काफ़ी सीन क्रिएट थींदा हुया सो उन ज़माने में काफ़ी असां इंजॉय कयोसीं ऐं इहा सीरियल जेका आहे सा तव्हांजे लाइ असां पेश कईसीं थोरी उन में कंट्रोवर्सल शइ इहा पैदा थी रऊफ़ कंदर साहब जॾहिं आयो एज़ प्रोग्राम मैनेजर ताहिर आराई खां पोइ त उन अचण सां अची मुंहिंजो सीरियल बंदि कयो त मूं हुनखे पुछो भाउ मुंहिंजो सीरियल तव्हां छो था बंदि कयो चई यार इन में तूं बि आहे तुंहिंजो पुट बि आहे डायरेक्शन बि तुंहिंजी आहे एक्टिंग बि तुंहिंजी आहे सो इहो इन खे बंदि था कयो मुंहिंजो न इहो तव्हां ज़ुल्म था कयो मां हले वियो सिधो मालिकनि ॾे मालिकनि खे ॿुधायो त बाबा हिकिड़ो रीज़न आहे जो मुंहिंजो सीरियल त बंदि कयो वञे मालिकनि मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छो त सीरियल ॾाढो सुठो पियो वञे ऐं मालिकनि मूंखे चयो त तव्हां कैरी ऑन कयो तव्हां हिन सीरियल खे पूरो कयो
बहरहाल उहो सीरियल पूरो थियो 26 क़िस्तूं पूरियूं हलियूं सो इहे कुझु शयूं उन में पैदा थियूं हुयूं बाक़ी ओवरऑल असां एंजॉय कयोसीं ऐं उहा सीरियल अॼु बि माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सुठो सीरियल आहे ऐं माण्हू वॾे शौक़ सां उनखे यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि महिरबानी वॾा 3 लीटर हिन में विझ 3 गाॾी में विझ 3 लीटर हिन में जा 3 गाॾी में दोस्तो एक्सक्यूज़ मी में हिकिड़ो सीन हुयो जेको रिकॉर्ड कंदे मूंखां खिल कोन पई बीहे ऐं तव्हां बिलीव कयो अधु कलाकु पूरो जॾहिं सीन ख़तमु थियो त असां खिलंदा रहियासीं ऐं असां में हिमत कोन हुई त असां वधीक को कैमरा वर्क करे सघूं उहो सीन कुझु ईअं हुयो त मूंखे हिकिड़े कंहिं नौकर जी ज़रूरत हूंदी आहे सो उहो नौकर हैदर कादरी घुराईंदो आहे ॻोठ मां ऐं मूंखे चवंदो आहे त साईं हीउ नौकर तव्हांजे लाइ ज़बरदस्त सां घुरायो आहे ऐं तव्हांखे का बि तकलीफ़ कोन थींदी हर कमु हीउ पाण कंदो ख़ैर असां हुन सां पघार ऐं ॿियूं शयूं डिस्कस करे ऐं पोइ उन खां पोइ वरी हुनखे हैदर कादरी ॿाहिरि वठी वियो लॉन में वञी वेठा कुझु देरि खां पोइ उन हमरा चयो त साईं ऐं मूंखे उञ लॻी आहे मां पाणी पी अचां सो उहो अंदरि वियो ऐं उन खां पोइ वरी ॿाहिरि आयो ऐं ॿाहिरि अची हैदर कादरी ऐं फ़रूक भुट्टो हुया सीन में उनखे चई यार ॾाढो मज़ो आयो वाह एॾो थधो पाणी हुयो हीअं त हिन चयोसि यार एॾो थधो पाणी तूं किथे पीतो चई साईं मां वॉशरूम में वियुसि उते उहो अच्छे रंग जो जेको वॾो दॿलो न पियो हूंदो आहे उहो साईं एॾो थधो हुयो जो मां उन में मुंहुं विधुमि ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं मां उहो सॼो पाणी पीयुसि हुन चयो छा कई इहो त कमोड आहे इहो त कमोड हूंदो आहे चई उहो कमोड छा हूंदो आहे मूं त सम्झो त इहा थधे पाणी जी मशीन आहे दिलो आहे कोई जेको हिते हिननि ग़लती सां रखियो आहे सो उन खां पोइ खिल बीहे ई कान साईं खिल यकीननि बीहे ई कान ॾाढो मज़ो आयो अहिड़े क़िस्म जा बेशुमार सीन आहिनि जेके खिली पेट में सूर पइजी थो वञे सो मां कोशिशि कयां थो त जेकॾहिं उहो सीन सर्च थी थो वञे त मां तव्हांखे ॾेखारियां थो ऐं तव्हां बि ॾाढो खिलंदव ऐं उन हमरा बि लाजवाब एक्टिंग कई उहो बि कादरी हुयो नालो मूंखे ज़हन में हींअर नथो अचे सो बहरहाल ॾाढो सुठो एक्टर हुयो हींअर सऊदी अरब में आहे ऐं अच्छा मां कोशिशि कयां थो त मां रऊफ़ कंदर साहिब सां कॉन्टेक्ट कयां ऐं उन खां पुछूं त उन मुंहिंजो सीरियल छो बंदि करायो ऐं मां इहा बि कोशिशि कयां थो त हैदर कादरी सां ॻाल्हायां ऐं उनखे चवां त मूंखे उन एक्सक्यूज़ मी जे मुतलिक़ कुझु ॿुधाए आहे थोरो मुश्किल कमु छो त हैदर कादरी मूडी माण्हू आहे ऐं उहो घणे भाङे ॿियनि जा कम कोन कंदो आहे ॿियनि जी चैनल्स जा उहो पंहिंजे चैनल ते ऐं पंहिंजी ॻाल्हियुनि ते वधीक फोकस रखंदो आहे बहरहाल लेट मी ट्राए माई सेल्फ मां कोशिशि कयां थो ऐं इन एक्सक्यूज़ मी जे बारे में दोस्त छा था चवनि इहा बि हिकिड़ी वॾी अचीवमेंट हूंदी जेके दोस्त मूंसां गॾु जिन मूंसां गॾु परफॉर्म कयो उन्हनि जा वीचार मां तव्हां सां वंडिया ऐं तव्हांखे बि सुठो लॻंदो छो त बिहाइंड दी स्क्रीन तव्हांखे ख़बर न हूंदी आहे त रिकॉर्डिंग महिल कहिड़ा कहिड़ा मज़ा ईंदा आहिनि कहिड़ा कहिड़ा मसइला थींदा आहिनि कहिड़ी कहिड़ी शयूं जेके आहिनि से मुश्किलातूं पेश कराईंदियूं आहिनि सो ज़ाहिर आहे टीवी ड्रामो ॾाढो मुश्किल कमु आहे अमूमन असांजा दोस्त इहो सम्झंदा आहिनि त ड्रामो ॾाढो आसानु हूंदो आहे ऐं ड्रामे करण में को बि का परेशानी न हूंदी आहे जॾहिं त ईअं न आहे ड्रामो ॾाढो मुश्किल कमु हूंदो आहे एक्टिंग थी या डायरेक्शन थी सो बहरहाल तव्हां इंजॉय कंदो इनशाला तव्हांखे व्लॉग सुठो लॻंदो ऐं इनशाला तव्हांखे जेको बि सम्झ में अचे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो ऐं जिन दोस्तनि न आहे ॾिठो उहो जॾहिं ॾिसनि त हिनखे सब्सक्राइब ज़रूरु कनि जो तव्हां सब्सक्राइब कंदो त मुंहिंजी वीडियोज़ तव्हां वटि फ़ौरन अची वेंदियूं ऐं तव्हांखे मां आईंदा बि सुठी वीडियोज़ ॾेखारींदुसि तव्हांजी वरी महिरबानी लख एहसान कुर्ब तव्हांजा थैंक यू वेरी मच